लाड़काणे जो समाजी वर्कर, अगूणो डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर, माज़ीअ जो नाले वारो क्रिकेटर ऐं आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो सीनियर मेंबर सलेमान मीराणी 9 डिसंबर 2025 ते इंतकाल करे हज़ारे अखियुनि खे उदास करे वियो। उस्ताद जे लाइ हक़ीक़त में त जेतिरा लफ़्ज़ ॻाल्हाइजनि उहे घटि आहिनि ऐं हिन वक़्तु मूंखे लफ़्ज़ साथ नथा ॾियनि त मां उस्ताद जे बारे में छा ॻाल्हायां, कहिड़े पहलू ते उस्ताद जे ते ॻाल्हायां। उस्ताद जी ज़िंदगी जे कहिड़ा माना हज़ार पहलू हुया जेके हिन सोशल वर्क ते ॻाल्हायां, जेके माना हुन पंहिंजी ऑफिशियली जेके वर्क में हुन कम कया, कहिड़ी ज़िंदगी ते ॻाल्हाइजे। बहरहाल ईअं चइजे त माना अहिड़ा इंसान असां वटि हिन दौर में तमामु घटि आहे। मां ईअं चवंदुमि त को मां ॿार शल अहिड़ो मीराणी जहिड़ो ॼणे जो मीराणी साहिब जे बराबरि थी सघे, ऐं नामुमकिन आहे, नामुमकिन आहे। मीराणी साहिबु अनेक ख़िदमतुनि जो हिकिड़ो मालिक हुयो, अनेक सलाहियतुनि जो मालिक हुयो। उनजे कंहिं हिकिड़े पल ते मूंखे यार ॻाल्हाइणु नथो अचे। मां चवंदुसि बसि एतिरो त अलाह साईं हिनखे जन्नत में जाए विझे, हुनजा मालिक साईं हिन जा दर्जा बुलंद फरमाए। वधीक मूंखे लफ़्ज़ साथ नथा ॾियनि मुंहिंजा त मां मीराणी साहिब जी शान में ॻाल्हायां। साईं सां मूं 14 साल साईं जो सबॉर्डिनेट रहियुसि, कॾहिं बि साईं ऑफिसरी वारो रवैयो न ॾेखारियो। असांखे दिली तौर ते सदमो पहुतो आहे, जीअं को वॾो भाउ हुजे। सरकारी कमकार खां सवाइ बि सोशल कमकार असांजे ख़ानदान जो को बि थियल न, को रेवेन्यू जो मैटर हुजे, को पुलिस जो हुजे, कंहिं काथे मूं छा साईं वटि जेको बि माण्हू ईंदो हो उनखे ख़ाली न मोटाईंदो साईं। पंहिंजे वसार कंहिंखे न कंहिंखे को न को नियापो, ऐं इन जो मिसाल हुन जी संगत आहे। ऐं जनाज़े में हेॾो वॾी तादाद में माण्हू जेके आया आहिनि, बहरहाल मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो फ़रिश्ता सिफ़त इंसान हुयो, इंसान दोस्त हुयो ऐं इंसानियत जी ख़िदमत करणु ॼाणींदो। ऐं ताज़ो साईं रिटायर थियो कंबर मां, जेको असांजो हाल हुयो, असांजो त वॾो भाउ बि हुयो ऐं मुंहिंजे सभिनी भाउरनि खे बि सुञाणींदो हो माशाअल्लाह। बहरहाल अहिड़ा माण्हू घटि पैदा थी। संदसि जनाज़े जे निमाज़ में डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर अल्ताफ़ मंगी, अब्दुरऊफ़ सूमरे, ज़मीर खोखर, शाहजहान खोखर, अदाकार सलीम राशिदी, शहरी इत्तेहाद जे सदर न्याज़ अबड़े, ऑडिटर शफ़ीक कांदड़े, इमरान सूमरे, इमरान चन्ने, शुएब अमन जागरानी, गस्टा अगवान GM अबड़े, जसकम अगवान ॾाॾे अथर सूमरे, DO सेक्रेटरी अब्दुल रशीद चांडे, ऑडिटर हामिद अबड़े, नाम्यारे शायर जवाद जाफरी, कामरेड ज़ैन मक्सी, एजाज अबड़े, अल्ताफ़ बुलेदी, निसार मुगेरी, आमिर दहानी, एडवोकेट इस्माइल अबड़े ऐं खलील बुगटीअ समेत वॾे अंग में संदसि माइटनि, दोस्तनि, रांदीगरनि ऐं शहरियुनि शिरकत कई। मोहम्मद सलेमान मीराणी 25 अप्रैल 1965 ईस्वीअ में ज़िले लाड़काणे तालके डोकरीअ जे ॻोठ नए आबाद में मोहम्मद आलम मीराणीअ जे घर में जनम वरितो। हू नंढपिण खां तबियत जो सादो, ग़रीब, सबाझड़ो ऐं शरीफ़ इंसान हो। हुन शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां हासिल कई। मैट्रिक पायलट हायर सेकेंडरी स्कूल, इंटर गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणो, जॾहिं त हुन मुआशियात याने इकोनॉमिक्स में मास्टर्स जी डिग्री शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां हासिल कई। मोहम्मद सलेमान मीराणी 1983 ईस्वीअ में सिंध जे नाणे वारे खाते जे ट्रेज़री ऑफिस में सब अकाउंटेंट तौरु भर्ती थियो। हू 1989 ईस्वीअ में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे अकाउंटेंट बणियो। वक़्त सां गॾु तरक़ी हासिल कंदे आख़िरकार ट्रेज़री ऑफिस जे उहिदे ते पहुतो ऐं कंबर शहदाद कोट ज़िले जे ट्रेज़री ऑफिस मां 24 अप्रैल 2025 ईस्वीअ ते रिटायर थियो। सलेमान मीराणी साईं पंहिंजो पाण में हिकिड़ो अदारो हो, हिकिड़ो फ़र्दु न हो। लाड़काणे जो बहितरीनु क्रिकेटर हो ऐं लाड़काणे जी क्रिकेट जी इंतिज़ामिया जे हवाले सां उनजो तमामु वॾो किरदारु हो ऐं लाड़काणे में क्रिकेट खे फ़रोग़ ॾियण लाइ उनजो वॾो किरदारु हो। उन एॾी वॾी टीम अल शहबाज़ जेका आहे उनजी सुपरविजन कई। उन खां अलावा बि सॼे तक़रीबन लाड़काणो ज़िलो न पर बलोचिस्तान बि ॿिया बि उतां जे दोस्तनि खे बि गॾु खणी हलियो ऐं अॼु ॾींहं ताईं बि उहा जेको गुलदस्तो उनखे गॾु कयूं आयो। अॼु बि ओल्ड इज़ गोल्ड हिकिड़ो
ग्रुप हुयो असांजो जेको आख़िरी वक़्त ताईं हिक ॿिए सां राब्ते में हुयो। हिन पंहिंजी लाइफ में चङा कम तमामु घणा कया। इंसानियत सां मोहबत करण वारो माण्हू हो। केतिरा ई माण्हू हुया जेके छोरा छिना थी विया हिन जे वञण सां। ही उहो माण्हू हो, हिकिड़ो सायादार वणु हो, बड़ जो वणु हो, बड़ जी छांव हुई जेका सभिनी जे मथां ई दोस्तनि जे। असां त इहो था सम्झूं जीअं चयो वञे थो त जिते बि शमा ॿरंदी खोड़ परवाना मिली वेंदा आहे। उहो शमा जो किरदारु हो हिन जो, जंहिंजे चौधारी परवाना जेके हुया उहे गॾु रहंदा आख़िर ताईं। ऐं इज़त ॾियण वारो, मोहबत ॾियण वारो, प्यार ॾियण वारो, अहमियत ॾियण वारो माण्हू हो। मां सम्झां थो हिन जो इंसान त हलियो थो वञे पर उन जो किरदारु, उहा गुल वारी जेका ख़ुशबू आहे उहा हमेशह क़ाइमु दाइमु रहे थी। हिन जो बि जेको कमु आहे, जेको किरदारु आहे, उहो इंशाअल्लाह हमेशह लाइ क़ाइमु दाइमु रहे। हर माण्हू खे इज़त ॾियण वारो माण्हू हुयो। जंहिंजो तव्हां अॼु छो जनाज़ नमाज़ थी, मां सम्झां थो लाड़काणे में आहे तमामु हिकिड़ी वॾे में वॾी हिकिड़ी समाज माण्हू जनाज़ नमाज़ हुई, जंहिंजी ख़लक़ आई, इहो हुनजो किरदारु हुयो, इहा हुनजी जेको कमाई हुई जेका अॼु तव्हांखे हिते नज़र आई। त हर लाड़काणे जो माण्हू, हर मकतब फ़िक्र जो माण्हू हिते जनाज़ में शामिलु थियो। अहिड़ा माण्हू हिन जेको खिते पंहिंजो मुआसिरे में तमामु घटि पैदा थींदा आहिनि। मोहम्मद सलेमान मीराणी जो हिकिड़ो वॾो लाड़काणे में ख़्यालु महसूसु थींदो, इहो ख़्यालु काफ़ी अर्से ताईं नथो भॼी सघे। अहिड़े क़िस्म जा माण्हू, यारनि जा यार, दोस्तनि जा दोस्त, दुख सुख में सभ खे कमु अचण वारो माण्हू हुयो। अलाह साईं हुनजी मक़सदु फरमाए। असां हुनजे पोइ लाइ दुआ कयूं त हुनखे अलाह साईं सबबु ॾींदो ऐं हुनजा दर्जा अॻिते बुलंद कंदो। सलेमान मीराणी ऑफिस जे स्टाफ तोड़े आम ज़िंदगीअ में हर हिक सां दोस्ताणे रवैये सां पेश ईंदो हो। आम माण्हुनि लाइ संदसि ऑफिस हिकु उम्मीद जो मर्कज़ हुई। सलेमान नालो ई हिकिड़ो वॾो आहे पूरी सिंध में, ऐं हुनजे कहिड़े किरदार ते, कहिड़े कैरेक्टर ते तव्हांखे ॿुधायूं। उहो इंसान ज़ात जो हमदर्द हुयो, कंहिंखे बि ॾुखे टाइम ते न छॾींदो हुयो, ऐं हर दोस्त खे पंहिंजो भाउ सम्झी पाण सां गॾु खणंदो हुयो। हर ॾुखे सुखे वक़्त ते हिक ॿिए जो साथ ॾियण जे लाइ, हर माण्हूअ खे जेको आहे सम्झाइण जे लाइ। ऐं मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ हिकिड़ो जेके उस्ताद जे लाइ ॻाल्हायां। उस्ताद हिकिड़ो हिन दौर में, हिन ज़माने में हितां जो धरतीअ जो हिकिड़ो फ़रिश्तो हुयो। अलाह साईं हुनखे जन्नत नसीबु कंदो इंशाअल्लाह। अलाह जन्नत नसीबु कंदो, छो त हुनजो किरदारु ई अहिड़ो हो। सलेमान हिकिड़ो यारनि जो यार हुयो। उहो छड़ो सरकारी मुलाज़िम न हो, पर हिन धरतीअ ते अलाए केतिरनि ग़रीबनि जी मदद कई, ख़िदमत कई। ऐं अॼु तव्हां ॾिसो त हू रिटायर थियण खां बाद में बि हज़ारनि जे दोस्त उनजे जनाज़े में गॾु आहिनि। अलाह साईं उनखे जन्नत में जाइ ॾींदो। असां पोयरनि खे उनजे सब्र जे लाइ जेको इन सो दुआऊं आहियूं, ऐं इनशाअल्लाह को बि उनजे पोयनि जो कमु हूंदो त उन में हाज़िर हूंदो। साईं जे लाइ हिकिड़ो शेर पढ़नि त माण्हू सभु सोणा, पखी सभु हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बहार जी। तव्हां ॾिसो था त सलेमान साहिब जे जनाज़े ते जेको माण्हुनि जो अचणु इन मां साफ़ थिए थो त हू हिकिड़ो इंसानु, पर हिकिड़े फ़रिश्ते टाइप इंसानु हुयो, जेको ग़रीबनि जो हमदर्द, हॾ ॾोखी ऐं न विसरंदड़ शख़्सियत हुई। असां त खेसि इहा दुआ त अलाह साईं खे जन्नत फिरदौस में जॻह अता फरमाए। साईं जन जे कैरियर में एतिरो त असां हुननि मां हिकिड़ो सबक़ु पिरायोसीं, जंहिं माण्हू सां मिलंदो उहो ईअं महसूसु कंदो त साईं मूंसां वधीक वेझो आहे। जेको माण्हू मिलंदो उहो ईअं चवंदो साईं मूंसां वधीक वेझो आहे। हुनजी एतिरी वेझड़ाइप ऐं एतिरो हमदर्द हुयो दोस्तनि जो, जंहिंजा मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि जंहिंजो मां पेश कयां। ऐं सिर्फ़ु साईं जे लाइ मां इहा दुआ थो घुरां त साईं खे अलाह साईं जन्नत फिरदौस में जॻह अता फरमाईंदो। हू हमेशह चवंदो हो त हुन इन ई ऑफिस जे ॿाहिरां हिकु होटल ते मज़दूरी कई ऐं अलाह पाक जी महिरबानी ऐं माउ पीउ जे दुआउनि सां उन ई ऑफिस जो ऑफिसर बणिजी वियो। हू न रुगो सरकारी ऑफिसर हो, पर केतिरनि ई ग़रीबनि लाइ संदन ॿारनि जी तालीम, नियाणियुनि जी शादी ऐं रोज़गार जे सिलसिले में फिलाही कम पिणु कंदो हो। सलेमान मीराणी माज़ी में हिकु बहितरीन क्रिकेटर पिणु रहियो, जंहिं क्रिकेट में केतिरियूं ई कामयाबियूं हासिल कयूं ऐं अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां एवॉर्ड पिणु वसूल कयो। अस्सलाम वालेकुम। सैड न्यूज़ है, उस्ताद सलेमान मीरानी साहब का लाड़काना में इंतकाल हो गया है। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह ताला उनके दर्जात बुलंद फरमाए, उनको जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए।
और इनके लवाकीन को सब्र जमील अता फरमाए, आमीन। सुलेमान मीरानी साहब की क्रिकेट में, स्पोर्ट्स में, लाड़काना और सिंध में बहुत खिदमत थी। हम उनको मिस करेंगे। आप सबसे रिक्वेस्ट है उनके लिए दुआ करें। शुक्रिया। इहा संदसि आजिज़ी हुई जंहिं माण्हुनि जे दिलनि में हिन लाइ इज़त जो मक़ाम पैदा कयो। हुन सदाईं पंहिंजे माज़ीअ खे यादि रखंदे इंसानियत जी ख़िदमत खे तरजीह ॾिनी। संदसि ज़िंदगी उन्हनि नौजवाननि लाइ मशाल राह आहे जेकी महिनत, ईमानदारी ऐं सचाईअ जी नियत सां अॻिते वधणु चाहिनि था। मोहम्मद सुलेमान मीराणी पंहिंजे पोइरनि में घरवारी, सीनियर ऑडिटर इसरार अली समेत 4 पुट, 2 न्याणियुनि ऐं वॾे अंग में पंहिंजे दोस्तनि खे सोगवार करे वियो आहे। मोहम्मद सुलेमान मीराणी हिकु अहिड़ो ऑफिसर हो जेको फाइलनि में न पर हमेशह माण्हुनि जे दिलनि में रहंदो ऐं संदसि नालो हमेशह मुहबत, महिनत ऐं ख़िदमत जे अलामत तौरु यादि रखियो वेंदो। स्क्रिप्ट शोएब अहमद जागिराणी, रिपोर्ट ऐं आवाज़ मुश्ताक तुनियो, INN न्यूज़ लाड़काणो।